असांखे 15 तारीख़ जीअं मिली आहे ATC कोर्ट जी, इंशाअल्लाह ताला उन ते हाज़िर थींदासूं। उन खां अॻु में असांजी जेका तहरीक हले पई 28 तारीख़ ते असांजी मीटिंग आहे कराची जामशोरे में, उन खां पोइ असां वरी मीरपुर ख़ासि डिवीज़न जो प्रोग्राम ठाहींदासीं, नवाबशाह डिवीज़न जो प्रोग्राम ठाहींदासीं। ॾिसूं त किथे था पहुचूं। कि हम जो आज कोर्ट में आए हैं ना, रियाज मलिक और बहरिया टाउन के मुजरिम बनाए गए हैं। हमारा मुतालबा ये है कि हम अपनी धरती के रखवाले हैं, अपनी धरती माँ सिंध, धरती माँ मादरे वतन सिंध की हिफाजत के लिए हम काम कर रहे हैं। रियाज मलिक पिंडी से भगाया गया, लाहौर से भगाया गया। मिस्टर जरदारी ने उसे अपनी गोद में बिठाकर कराची ले आया है, क्योंकि कराची जो है वो लावारिस लोगों का शहर है। लावारिस लोगों का शहर समझकर उसने यहाँ ज़मीनों पे कब्जे दिए रियाज मलिक को। हमें तो अपने वतन की हिफाजत के लिए काम कर रहे हैं, लेकिन कराची में कितने सैकड़ों लोग हैं, हज़ारों लोग हैं जिनसे रियाज मलिक ने पेमेंट्स ली हैं, उनको अभी तक कहीं डिमार्केटेड प्लॉट नहीं मिला। ये एक इंटरनेशनल फराडिया और चीटर है जिसे सिंध पे मसलत किया गया है। और ये जो अब उसने ये नई तरीके वारदात ढूंढी है कि लोगों को लोगों से लड़ाया जाए। कल जो मलीर में वाक़या हुआ है कि उन्होंने अपने ब्रोकर पैदा किए हमारी कम्युनिटी से, हमारी कौम से, हमारी बरादरी से, उनके ज़रिए वो लोगों को लड़ाकर फिर अपने कब्ज़े को जारी रखे हुए। अब जब सारी सिंध में हम हैदराबाद कराची से लेकर कश्मीर तक जाएंगे तो ये करोड़ा इंसान जमा होंगे। रियाज मलिक और जरदारी को छुपने की जगह कहीं नहीं मिलेगी। लखे एकड़ ज़मीनुनि ते हिक ई वक्त कब्ज़ो आहे। उहो कब्ज़ो कराची, जामशोरो ऐं ठटे ज़िले ते आहे। ही तरक़ीअ जे नाले में तबाही सिंध जे माण्हुनि खे क़बूल कोन्हे। अॼु सिंध एक्शन कमेटीअ जे मथां दहशतगर्दी जा केस आहिनि। असां था चऊं त दहशतगर्द मुराद शाह आहे, आसिफ ज़रदारी आहे, मलिक रियाज़ आहे, जिन जो गैर कानूनी कब्ज़ो आहे। हिन गैर कानूनी कब्ज़े जे लाइ सॼी सिंध जागी पई आहे। फौरी तौर ते गिरफ़्तार असांजा माण्हू आज़ादु कयो, ही जाली केस वापसि वठो ऐं तव्हां ज़मीनुनि खपाइण वारो जेको ही गैर कानूनी धंधो आहे त असांजा ॻोठ, असांजा वाहण, वस्तियूं ऐं क़ब्रिस्तान कब्ज़े कयो, इहो असांखे क़बूल कोन्हे। जेको बयान आहे बिलावल ज़रदारी जो फ्रॉड आहे, त नोटिस वरितो अथमि, बेगुनाह आज़ादु थियनि। हिन वक़्त ताईं माण्हू असांजा गिरफ़्तार कया था वञनि। हिन वक़्त ताईं कॉम्प्रेस कारकुननि जे घरनि जो मुहासिरो जारी आहे। त ही आमरियत ऐं लाक़ानूनियत बर्पा कई आहे पीपल्स पार्टी, उहा जेका लाक़ानूनियत ऐं क़ौमी ॾोह आहे, इहो सिंध जे माण्हुनि खे क़बूल कोन्हे। सिंध सरापा एहतजाज आहे। 28 खां पोइ दौरा मुनज़िम कया वेंदा मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं नवाबशाह जा। हाज़िरियूं बि थींदियूं, जेल बि भरबा, रोडनि ऐं रस्तनि ते बि ईंदासीं। सिंध जो हिकु इंच बि ज़रदारी खे खपाइण न ॾींदासीं, न सिंध बर्बाद करणु ॾींदासीं। बर्बादी जो नालो आसिफ ज़रदारी आहे। हिकिड़े दौर मां गुज़र थिए पियो। सिंधी क़ौम, पाकिस्तान जी क़ौम शाहिद आहे त ही पीपल्स पार्टी जेका जमहूरियत जो ढोंग कयूं, सॼो ॾींहुं वेठा था TV ते ॿुधाइनि त जमहूरियत जमहूरियत जमहूरियत। उन्हनि जी जमहूरियत इहा आहे त 150 खां वधीक बेगुनाह शहरी गिरफ़्तार लॻा जेलुनि अंदरि पिया आहिनि। अॼु 20 ॾींहं मुकमल थिया आहिनि। 20 ॾींहंनि में हिन महिल ताईं कंहिंजे ख़िलाफ़ का शाहिदी कोर्ट में पेश कोन करे सघिया आहिनि। हस्ब बेजा में उहे शहरी बंदि लॻा पिया आहिनि ऐं अञा ताईं गिरफ़्तारियूं हलनि थियूं पियूं। अॼु उहो दोस्त हिकिड़ो बीठो आहे, ॿुधाए थो त उनजे फर्ज़नि ते, उन मासूम पुट खे खणी खंबे खणी विया आहिनि, उन ते तशदुद कयो अथनि शदीद क़िस्म जो। सो पीपल्स पार्टी जमहूरियत जो जेको इहो ढोंग करे पई, हाणे उहा वाउकी थी आहे ऐं सिंधी क़ौम इन ॻाल्हि जी शाहिद आहे त पीपल्स पार्टी जो जेको इहो मकर आहे हाणे उहो पकिड़िजी पियो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो जीअं साईं वारनि दोस्तनि ॻाल्हि कई त सॼी सिंध मां हिन मामले ते तमामु घणी भरपूर मोट मिली आहे। लाड़ वारी समूरी पट्टीअ में जेके असांजा एहतजाज थिया आहिनि, उन में लखनि जी तादाद में माण्हू शहीद थिया आहिनि। ऐं हाणे वरी मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं पोइ नवाबशाह डिवीज़न में वेंदासीं। लखनि जी तादाद में ॿीहर माण्हू इहे सभु गॾु करे हिते असेंबली जो घेराव थींदो। जेसीं ताईं सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे वापसि सिंधियुनि खे मोटी न मिलंदियूं, जेसीं ताईं असेंबली में अंदरि वेठल जेको सिंध जो करप्ट चूंडियल नुमाइंदो आहे, जेसि ताईं उहो सुधरंदो कोन, तेसि ताईं हीउ एहतजाज असांजो जारी रहंदो ऐं समूरियूं ज़मीनूं जेके उन्हनि जा असुली मालिक आहिनि उन्हनि खे वापसि ॾियारे पोइ ई ख़ामोश